अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे राज़ी फ़क़ीर जेको दरवेश अल्लाह जो वली हो ऐं सूफ़ी फ़क़ीर हो हुन जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं हुन जे बारे में ॿी बि तफ़सील जेका ॿुधाईंदासीं जीअं त माना हुन खे उस्ताद जलाल चंड बि तमामु घणो ॻायो ऐं ॿियनि फ़नकारनि बि तमामु घणो ॻायो ऐं छाजे लाइ ॻायो छो ॻायो ऐं हिन में कहिड़ो राज़ हो जो हुनखे तमामु घणो ॻायो वियो ऐं हुनजी शाइरी खे तमामु घणो पसंदि कयो वियो ऐं हुनजी शाइरी जेका आहे अवामी शाइरी थी वई। हालांकि हू दरवेशी शाइरी हुई, हुन को ॻाइण वॼाइण लाइ शाइरी न कई पर फ़नकारनि हुनखे मोहबत विचां माना इश्क़ विचां माना ॻायो छो जो हुन अल्लाह ॾे ॻायो। दोस्तों हिकु जॻह ते राज़ी फ़क़ीर चए थो त अदल वियो त ईमान वियो बाक़ी छा रहियो सरकार में, यार वियो त सिंगार वियो बाक़ी छा रहियो जिनसार में, फ़िकर वियो त ज़िकिर वियो बाक़ी छा रहियो तंवार में, लियाकत वई त ताक़त वई बाक़ी छा रहियो रफ़्तार में, बख़्त वियो त तख़्त वियो बाक़ी छा रहियो बहार में, ख़ल्क़ वियो त मुल्क वियो बाक़ी छा रहियो आचार में, सम्झ वई त रिम्ज़ वई बाक़ी छा रहियो सरदार में, ज़ोर वियो त शोर वियो बाक़ी छा रहियो धमकार में, मोहबत वई त मेहनत वई बाक़ी छा रहियो इंतज़ार में, सुखन वियो त हुसन वियो बाक़ी छा रहियो दीदार में, ईमान वियो त सामान वियो बाक़ी छा रहियो हथियार में, कोल वियो त फ़ैल वियो बाक़ी छा रहियो दीदार में, सतर वियो त अतर वियो बाक़ी छा रहियो हुकार में, रहम वियो त फ़हम वियो बाक़ी छा रहियो मुख़्तियार में, फ़ज़ल वियो त अमल वियो बाक़ी छा रहियो संसार में, राज़ वियो त आवाज़ वियो बाक़ी छा रहियो गुफ़्तार में, जोश पियो त होश वियो बाक़ी छा रहियो होशियार में, ए राज़ी जे रब वियो त सभु वियो बाक़ी छा रहियो महदार में। सुभान अल्लाह। हाणे इहे राज़ी फ़क़ीर जी माना जेका शाइरी हुई हुन में माना हिकिड़ी वॾी सम्झाणी हुई इंसाननि जे लाइ त माना हिन में सोच वीचार कयो ऐं फ़हम कयो त हिन में केॾी गहराई आहे ऐं छा सम्झाइणु थो चाहे दरवेश। हिन में वॾा राज़ समायल आहिनि दोस्तों, हिकु हिकु लफ़्ज़ में वॾो वॾो राज़ आहे। जॾहिं तव्हां हुनखे गौर सां ॿुधंदो सम्झंदो त तव्हांखे ख़बर पवंदी, दुनिया जे राज़नि जी ख़बर पवंदी, ॻाल्हियुनि जी ख़बर पवंदी, वीचार जी ख़बर पवंदी त दरवेश जेके आहिनि किथे था ॻाइनि ऐं पंहिंजी ॻाल्हि खे केसि ताईं माना पुॼाइनि था। इहे तव्हांजे सीननि खे साफ़ु कनि था, दिलि खे साफ़ु कनि था दोस्तों ऐं पिरो ॾियनि था। हिननि पंहिंजे माना वॾी कोशिशि कई आहे, जाखोड़ कई आहे, पंहिंजे पाण खे माना टांडनि ते साड़ियो आहे, बाहि में पचिया आहिनि दोस्तों। जीअं सिर ठहंदी आहे त सिर भठी में पचंदी आहे, पोइ सिर जेका भठी में तमामु घणी पचंदी आहे त उहा तमामु पकी ठहंदी आहे दोस्तों ऐं उहा टुटंदी न आहे, खड़को कंदी आहे बाक़ाइदे, उन में आवाज़ु हूंदो आहे। ऐं जेका सही न पचंदी आहे त उहा टुटी पवंदी आहे, भुरी वेंदी आहे, उन में आवाज़ बि न हूंदो आहे, न खड़को हूंदो आहे, न कुझु, उहा कंहिं कम जी न हूंदी आहे, उनखे उनजो ख़रीदार केर बि न हूंदो आहे दोस्तों। ऐं जेको खड़को कंदी आहे, जेका भठी में सही तरीक़े सां पची निकिरंदी आहे, रास थींदी आहे त हुनजो आवाज़ु हूंदो आहे, हर को हुनखे ख़रीदार हूंदो आहे हुनजो। ईअं दोस्तों हिननि दरवेशनि वॾियूं महिनतूं कयूं आहिनि, वॾियूं रियाज़तूं कयूं आहिनि। हिकिड़ो त हूंदो आहे अल्लाह, ॿियो हूंदा आहिनि अल्लाह वारा। दोस्तों हिकिड़ो आम जेको माण्हू हुनखे हिकिड़े हमरा चयो त ॻाल्हि ॿुध, हीअ जेका बाहि आहे, हुन चयो हा हीअ बाहि आहे, चई हीअ साड़े थी, हा बाबा साड़े थी। हुन जेको आहे हुन बाहि में जेको आहे हिकु लोही माना औज़ार विधो, सीख विधी, पोइ जॾहिं हू पची सीख जॾहिं ॻाढ़ी थी वई त उनखे चई त हीअ छा आहे, हुन चयो त हीअ लोह आहे। हुन चयो हीअ ॾिस हीअ ॻाढ़ी थी वई आहे, हीअ लाल थी वई आहे। हुन चयो हीअ बाहि अलॻि आहे, हीअ अलॻि आहे। त हुन चयो त बाबा हीअ बाहि में पची करे हीअ ॻाढ़ी थी वई आहे, हीअ तोखे छा थी लॻे, हिन में असरु आहे या न आहे। हुन चयो हिन में कहिड़ो असरु आहे। हुन चयो लॻाए निरड़ ते त ख़बर पइजी वेंदई त हिन में कहिड़ो असरु आहे। हू बि साॻी बाहि वांगुरु साड़ींदी।
उन में बि उहो असरु अची वेंदो आहे। जॾहिं लोह बाहि में यको पियो तपंदो आहे त ॻाढ़ो थी वेंदो आहे, पोइ लोहार हुनखे कुटे सही कंदो आहे। त ईअं जेके अलाह जा जेके बाना आहिनि उन्हनि पंहिंजो पाण खे माना बाहि में साड़ियो आहे, अलाह जे इश्क में, अलाह जी मोहबत में, पंहिंजे नफ़्स खे माना अज़ियतूं ॾिनियूं आहिनि, पंहिंजे नफ़्स खे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि ऐं राहत खे पसंदि न कयो आहे। पोइ ईअं पोइ जुड़ी हू रास थिया आहिनि। पोइ हिननि मां कीना, बुग़्ज़, हसद इहे शयूं सभु वयूं हलियूं, उन्हनि खे साड़े छॾियो। उन्हनि पंहिंजे वजूद खे माना सिर्फ़ु अलाह जे लाइ बाक़ी रखियो दोस्तो। इहा हूंदी आहे दरवेश ऐं दरवेशनि जी ॻाल्हि। ऐं राज़ी फ़क़ीर जेको उन्हनि मां उस्ताद जलाल चंद राज़ी फ़क़ीर खे तमामु घणो पसंदि कंदो हो ऐं हुनखे तमामु घणो ॻायईं ऐं हुनजा तमामु ॾोहीड़ा बि ॾिनई दोस्तो। हिकिड़ी ॿी जॻह ते राज़ी फ़क़ीर चए थो त अल्लाह कीते साधू जागन, दुनिया कीते चोर, राज़ी बिना इश्क अल्लाह दे, ना कफन ना गोर। सुभान अल्लाह। राज़ी फ़क़ीर अलमारूफ सिंधी बाबा दरगाह लाहौर पंजाब। हज़रत राज़ी फ़क़ीर पाण असल सिंध जे विचोले ज़िले सांगड़ जा रहवासी हुआ। पाण अक्सर तौर सिंधी ॻाल्हाईंदा हुआ ऐं ख़ासकेली क़बीले सां वाबस्तगी हूंदी हुअनि। पाण 17 सालनि जी फू जवानी में मजज़ूबी हालत में पाकिस्तान ठहण खां अॻु हक़ीक़ी इश्क जी ॻोल्हा में अकेले सिर निकिता ऐं दाता जी दरगाह ते पहुता, जिते खेसि हज़रत सचल सरमस रहमतुल्लाह अलैह जी उन वक़्त जे गादे नशीन सखी साईं कबूल मोहम्मद जे तालिब साईं सखी मोहम्मद शफ़ी दराज़ी रहमतुल्लाह अलैह हुक्म रब्बी तहत तालिब करे खेसि लाहौर जे वीरान पट्टी वारे इलाइक़े थाणा चंग, जेको हिन वक़्तु सुठो शहरु आहे, उन तरफ़ रहण जो इरशाद फ़रमायो ऐं राज़ी साईं जिन समूरी ज़िंदगी उते ई गुज़ारी ऐं पाण 7 ज़बाननि में शाइरी पिणु कई। हिंद ऐं सिंध जे केतिरनि ई नामवर कलाकारनि, जिन में उस्ताद जलाल चांडियो, सूफ़ी कलंदर बख़्श ख़ासकेली, सोहराब फ़क़ीर अलीगुल कलहोड़ो, सैयद वज़ीर अली शाह, मांझी फ़क़ीर, सोडल फ़क़ीर, मुमताज़ लाशारी ऐं नुसरत फ़तेह अली ख़ान समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि पिणु ॻायो आहे। अॼु तक पंजाब जे लातादाद कवाल फ़क़ीर रक़्स जी सूरत में पिणु राज़ी फ़क़ीर जी शाइरी अलापींदा आहिनि। साईं राज़ी फ़क़ीर जो आरफ़ानो कलाम मुख़्तलिफ़ ज़बाननि में पिणु आहे, जिन में ख़ासि अरबी, फ़ारसी, हिंदी, सिंधी, पंजाबी, उर्दू ऐं सराइकी ज़बान ते मुश्तमिल आहे। संदसि जी शाइरी में हिकु सराइकी काफ़ी नमूने तौर पेश कजे थी। होवणा मेरा मैं जो चाहया, अहद वाहिद नाम धारिया, न मैं ओरे न मैं परे, ज़ाहिर होया ज़रे ज़रे, कुन फयकूनी हुक्म सरे, सब विच हई समाया, होश हवासों करके फ़ानी, मैं ही आख्या लन तरानी। जेका उस्ताद जलाल चंडे जेका दरगाह मशहूरी शरीफ़ जी जेका माना उर्स ते ॻाई ऐं काफ़ी जेको आहे हुन केस्टनि में बि ॻाई। हुन शाइरी में माना हीअं हो त हुन फरमायो त दुनिया बेवफ़ा गदार खां निकिरी निर्वार थियो दोस्तो। माना इहा शाइरी हुई ऐं इहा शाइरी दोस्तो तमामु घणी पसंदि कई वई आवाम में। ऐं दरगाह जेका मशहूरी शरीफ़ जे जेको गदी नशीन आहे उन बि तमामु घणो पसंदि कयो ऐं उस्ताद खे माना हिन ते वॾी दाद ॾिनी। ऐं उस्ताद जलाल चंद माना जिथे बि वेंदो त माना राज़ी फ़क़ीर जी शाइरी ज़रूरु ॻाईंदो ऐं राज़ी फ़क़ीर सां तमामु घणी मोहबत कंदो। दोस्तो राज़ी फ़क़ीर जेको आहे सिंध पंजाब में माना तमामु घणो मशहूरु आहे ऐं हुनजा मुरीदीन जेके आहिनि पूरे पाकिस्तान में हर जाइ ते आहिनि, छो जो हुनजो दरवेशी रंग हो ऐं उन में रंग में माना सम्झाईंदो माण्हुनि खे ऐं दीन ते आणींदो ऐं अलाह सां माना हुनजो तालुक़ु क़ाइमु कंदो ऐं पाण माना नेकोकार हो, नमाज़ी परहेज़गार हो ऐं इबादत गुज़ार हो
ऐं तंहिं करे उनजी ॻाल्हि में बि असरु हो दोस्तो। ऐं जिथे बि वेंदो त माना पंहिंजी दीन जी ॻाल्हि कंदो ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हि कंदो। ऐं उनजी शाइरी में बि इहे ॻाल्हियूं आहिनि। पोइ कुझु माण्हू उन्हनि खे मञनि बि था, कुझु नथा मञनि, कोई वरी हुन ते फतवो बि ॾियनि था। त इहे दरवेशनि जो माना पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो हूंदो शाइरी जो, ऐं पंहिंजो हिकिड़ो लूं लॻाइण जो तरीक़ो अलाह सां। छो जो हुनजो माना अलाह सां हुनजो तालुक़ु ई ॿियो आहे, जेको असां आम इंसान जो तालुक़ु आहे ओड़ो तालुक़ु न आहे। त हुनजो तालुक़ु माना हिकिड़ो दोस्ताणो तालुक़ु हो। पोइ माण्हुनि खे बि माना हुनखे तरबियत ॾेई हुनजी जेको जिस्म खे पाक करे हुनखे तरीक़ो माना हुनखे हर ॻाल्हि सेखारींदा पंहिंजी हिकिड़ी फ़क़ीराणे रंग में, जंहिं रंग में माना इंसानु माना जल्दी सम्झी वेंदो आहे। आम माण्हू जेको आहे जल्दी सम्झी वेंदो आहे फ़क़ीराणे रंग में। जॾहिं हुनखे ॻाल्हि सम्झाइबी आहे त हुनखे दिमाग़ में अची वेंदी आहे ॻाल्हि, त बाबा हीअ छा पियो सम्झाए, फ़क़ीर किथे पियो ॻाल्हाए। ऐं हू तूं सम्झाईंदे मथो हणी बीहंदे पर माण्हू न सम्झंदा दोस्तो। तव्हां केतिरो बि मथो हणो त माण्हू न सम्झंदा। पीउ पुट जी नथो मञे दोस्तो, भाउ भाउ जी नथो ॻाल्हि मञे, ज़ाल मुड़ुस जी नथो मञे, मुड़ुस जेको आहे ज़ाल जी ॻाल्हि नथो मञे, केरु कंहिंजी मञे ई कोन थो। हिन दौर में नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे। पर हिकु ॻाल्हि आहे जो दरवेशनि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे माण्हू मञनि था ऐं मिसाल तौर ते पेश कनि था ऐं शाइरियूं हुन जूं पेश कनि था। त बाबा हिन फलाणे बुज़ुर्ग जेको हीअं चयो, छो जो हुननि जी ॻाल्हि में असरु आहे। हुन जूं ॻाल्हियूं जेके दिलि में माना असरु करे वियूं, ऐं जॾहिं असरु करे वियूं त माना हुनजी ॻाल्हि हुननि खे रस्ते ते आणे पई, नेकी जे रस्ते ते आणे पई, अलाह सां विझो पे करे, शैतान खां परे बि भॼाए। दोस्तो हिन दुनिया में जेको आहे अलाह जो माना ऐं शैतान जो माना हिकिड़ो मुक़ाबिलो आहे। त अलाह जो हुनखे इजाज़त ॾिनी त बाबा हाणे तूं भले वञी, तुंहिंजी मर्ज़ी आहे। हुन इजाज़त वरिती त बाबा मां तुंहिंजे बंदर खे गुमराह कंदुसि। त अलाह पाक चयो त बाबा जेके मुंहिंजा हूंदा मुंहिंजा थींदा, तोखे इजाज़त आहे। पोइ क़यामत ताईं माना भटकाईंदो रहंदो, माण्हुनि खे रस्ते मां हटाईंदो रहंदो। पोइ जेके नेक माण्हू हूंदा अलाह वारा हूंदा त माना हुननि खे माण्हुनि खे रस्ते ते आणींदा, हुनखे सम्झाईंदा, ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं हुन ते फतवो कोन ॾींदा। दोस्तो अहिड़ा माण्हू आहिनि पिया आहिनि, अञा दुनिया हुननि जे सदके में हले पई, जान हले पियो दोस्तो। हीअ सिज चंड तारा उभरनि पिया, छो जो अलाह अलाह करण वारा माण्हू आहिनि। जेसि ताईं अलाह अलाह करण वारा हूंदा हीअ दुनिया ख़तमु कान थींदी दोस्तो। जॾहिं अलाह अलाह करण वारा माण्हू हलिया वेंदा त पोइ दुनिया बि ख़तमु थी वेंदी, बेमक़सद थी वेंदी। सच सुणावई सच आखण नहीं सोखा यार, सच अलाह ते सच मोहम्मद, सच दा ॾे तूं होका यार। हाणे इहो जेको कलाम हो, इहो फ़क़ीर अली गुल कलोड़ो जेको उस्ताद जलाल चंडी जो माना उस्ताद हो, हुन माना ॻायो। ऐं हुन काफ़ी कलाम ॻाया जेके राज़ी फ़क़ीर जा। राज़ी फ़क़ीर जी शाइरी जेका उहा तमामु घणी ॻाई, छो जो हुनखे तमामु घणी पसंदि हुई। हाणे हिकिड़ी जाइ ते हुन चयो त असां तेरे पीछे सनम सुख ते आराम छॾिया मंदिर मसीता कलमा क़ुरान छॾिया। इहो माना हुनजी शाइरी हुई राज़ी फ़क़ीर जी। ऐं ॿी जॻह ते वरी हुन तमामु भली शाइरी कई जेका तमामु माना पसंदि कई वई। त हुनजा ॿोलियूं आहे त ख़ल्क़ फ़ना ख़ालिक बका ला इलाहा इल्लल्लाह, अंदर ॿाहिरि आप ला इलाहा इल्लल्लाह। माना अहिड़ी शाइरी कई, अहिड़ी शाइरी जंहिंमें माना अलाह खे राज़ी कई ऐं अवाम जो माना दिलि जीती। राज़ी फ़क़ीर उहो शाइर हो दोस्तो। ऐं ॿी जाइ ते चई त तेरे दर्शन ढोल माही, तेरे दर्शन ढोल माही, दिलि विच मंतर पाता वे। ॿी जॻह ते माना हिन शाइरी चई तो कोई आखे बहुत बुरा है, कोई आखे बंदा नेक। ऐं उस्ताद जलाल चंडे बि हिन जी तमामु घणी शाइरी ॻाई, माना हिनखे पसंदि कयो वियो तमामु। दोस्तो हिकिड़ी जॻह ते राज़ी फ़क़ीर चए थो त पंहिंजो आहीं पाण तूं सूरत सुभान, दर्द विरह जी ॾूर विझी इश्क कयो इंसान,
राज़ी नाम निशान आहे ॾिसण नाह में। वॾी माना हिन में गहराई आहे दोस्तों, तमामु वॾी गहराई आहे। ऐं हिनखे जेको आहे को पारखू ई सम्झी सघे थो। हितां जा माण्हू जेके सिंध जा माण्हू हाणे दराज़ा वारे जेके हिन दरवेश जी माना दरगाह ते वञनि था त लाहौर में वञनि था। हाणे हीअ दरवेश जेको आहे लाहौर में आहे ऐं वॾो तमामु मशहूरु दरवेश आहे। दराज़ी आहे, सूफ़ी आहे, कादरी आहे, माना हीअ लाहौर में हाणे सिंधी माण्हू वञनि था उते ऐं उते वञी माना हुनखे हिकु भेटा पेश था कनि। हाणे हिकिड़ी जॻह ते हिन जा तमामु घणा शेर माना आहिनि। साधु सनमुख साथ सजन के प्रेम गली में होना रे, आग इश्क में जान जलाकर दिलबर का दिल खोना रे, अगम सनम की लगन लगी है हंसना क्या फिर रोना रे, सूली चढ़ना शीश कटाना खून से हाथ रंगोना रे, गुरु करत है कलब कलंदर पारस लग हो सोना रे, रूप राम का राजी धरना वादस से दोई धोना रे। हाणे इहे ॻाल्हियूं हुयूं जेके आम हालत में जेको कंहिं माण्हू खे तव्हां ॿुधाईंदो हू तव्हां ते कुफर जा फतवा हणंदो। पर हाणे इहो दरवेशनि जो रंग आहे। हाणे उन जूं ॻाल्हियूं उन्हनि सां आहिनि त हुन कहिड़े रंग में इहे शाइरी चई आहे असां नथा सम्झी सघूं दोस्तो। इहो उन्हनि जो रंग आहे हिकिड़ो, माना पंहिंजे रंग में हू चवनि था ऐं हुनजी शाइरी में माना हिकिड़ो पंहिंजो ई रंग आहे, पंहिंजी ॻाल्हि आहे। असां हुनजी ॻाल्हि खे न पिरोड़े सघूं था न सम्झी सघूं था दोस्तो। हिकु जॻह ते फरमाए थो, खुदी से जो खाली हुआ आशिक हस्ती से गुजर कर, वो देखता नहीं अपने आप को ज़ाइल क्या हिजाब को। ॾिसो दोस्तों, माना इहे ॻाल्हियूं आहिनि राज़ी फ़क़ीर जूं। अॼु बि राज़ी फ़क़ीर ते माना सवें हज़ारे माण्हू वञनि था ऐं हुनजे उर्स ते वञनि था, जेको सालाना उर्स थिए थो हुन ते माण्हू वञनि था ऐं हुनखे भेटा ॾियनि था दोस्तो। हुनजा जेके चाहींदड़ अक़ीदतमंद उहे सभु उते गॾु थियनि था ऐं हर कंहिंजो पंहिंजो माना हुनजो स्टाइल आहे ऐं हुनजा फ़क़ीरनि जो वरी पंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे, पंहिंजो तरीक़ो आहे। दोस्तों, मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।